सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो, सिंध जो सब खां वॾो गेम शो। Yo. असांजे प्यारे प्यारे हाज़रीन के प्यारे प्यारे नाज़रीन के ज़ोहेब चांडियो जी तरफा मुझी टीम जे तरफा ऐं केटीएन जे तरफा सलाम अलैकुम। केड़ा हाल आहिनि सभिनि जा? खुश लगा पिया आहियो? अॼु ॾाढा खुश पिया लॻो। माशाल्लाह खूबसूरत ड्रेसिस कल्चरल ड्रेसिस सां गॾु असांजे साम्हूं हो जमालो जे मंच ते मां चाहींदुमि त जेका जोशीली ऑडियंस आई आहे हिकु दफ़ो पंहिंजे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼाए छॾियो। ऐं जीअं त तव्हांखे ख़बर आहे त अॼु असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे, एकता जो ॾींहुं आहे। न सिर्फ़ु सिंध में बल्कि पूरी दुनिया में हिन ॾींहं खे असांजा सिंधी भाउर जोशो ख़रोश सां सेलिब्रेट करे रहिया आहिनि। अगरि सिंध जी ॻाल्हि कजे त गली गली रोड रस्तनि ते तव्हांखे रैलियूं मिलंदियूं। कराची शहर में तव्हांखे सिंधी अजरक टोपिन सां हज़ारनि जी तादाद में माण्हू मिलंदा। अगरि एकता जी ॻाल्हि कयूं त एकता जो मतिलबु आहे हिकु, यूनाइटेड। असांखे पूरी दुनिया खे इहो मैसेज ॾियणो आहे त असां हिकु आहियूं, असां सिंधी महिमान नवाज़ आहियूं। असां पंहिंजी टोपी जे करे सुञापिया वेंदा आहियूं, असां पंहिंजे अजरक जे करे पूरी दुनिया में सुञापिया वेंदा आहियूं। वाह भाई, वाह एन ऑडियंस। त अॼु तव्हां सां ॾाढो मज़ो ईंदो खेॾण में। अॼु जे ॾींहं खे वधीक तव्हां चार चंड लॻाए छॾिया। जॾहिं हेॾी ऑडियंस ईंदी आहे त शो बि ज़बरदस्त थींदो आहे। चले जी, सभ खां पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त अॼु जे असांजे शो में असां ताउन कयो आहे सलमान फूड्स, a product of Pakistan, Medora perfume टेल्क बाय मेडोरा ऑफ लंडन, ब्लैक रोज में सां गॾु आहे नेल्सन पेंट्स यही रंग ज़िंदगी का, तिब्बत स्नो में सां ताउन कयो आहे। हुन सां गॾोगॾु रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल, हुन सां गॾोगॾु SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स। त हिकु दफ़ो असांजे स्पॉन्सर्स जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि जंहिंसां असां ताउन कयो आहे। ऐं शुरू में ई अॼु मां चाहींदुमि त सवालात जी तरफ़ ईंदासीं, तव्हां खां असां सवालात कंदासीं। ऐं असां वटि रिलायंस पेंट जा कूलर मौजूदु आहिनि। किथे आहिनि हेम्प गिफ्ट्स? किथे आहिनि गिफ्ट्स किथे आहिनि? जल्दी सां खणी ईंदा। ओके जी जी, आवाज़ घटि पियो अचे तव्हांजो। ही रिलायंस जी, रिलायंस पेंट्स जा असां वटि गिफ्ट्स आहिनि। ऐं मां तव्हांखां सवालात कंदुमि। मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे त हैदराबाद जो पुराणो नालो छा हुयो? हैदराबाद जो पुराणो नालो छा हुयो? अच्छा, माइक हो साईं थी थो सघे, हे साईं नथो अची सघे, पोइ असां हुननि खे घुरायूं कीअं? बसि मां पुछी थो वठां। अगरि सही जवाबु ॾींदा मां रिपीट करे वठंदुसि। ओके, टेक्निकल प्रॉब्लम जे करे असां वटि हू माइक न आहे, तार वारी माइक आहे। सो हथ खे मथे कयो आहे। अदा अदा भाजी नहीं कच्चा किला, गलत जवाब। हिन साइड भी हथ मथे आहिनि। हैदराबाद जो पुराणो नालो छा हुयो? सामो भात मथे कयो आहे। जी जी, रानीपुर।
ना रानीपुर बिल्कुल गलत जवाब हिन साइड ईंदासीं। अच्छा इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुनजे लास्ट में कोट ईंदो आहे। तव्हांखे मां इज़ी करे ॿुधाए छॾियो ही सिंधी टोपी वारो ख़ूबसूरत भाउ मेरून कोट सही जवाब। ही रिलायंस जो गिफ्ट वींदो तव्हां सां गॾु जी खणी ईंदासीं। ॿियो सवाल कंदासीं तव्हां खां हाणे। मुंहिंजो सेकंड सवाल आहे त छछल सरमस जी दरगाह कहिड़े शहर में आहे या कहिड़े शहर जे वेझो आहे? वेरी इजी क्वेश्चन। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। साम्हूं सिंधी टोपी सां भाउ वेठो आहे, तव्हां ॿुधायो जी। रानीपुर दराजा शरीफ सही जवाब। ही तव्हां सां गॾु वींदो ही रिलायंस पेंट जो गिफ्ट। ऐं असां वटि लास्ट जेको आहे त रिलायंस पेंट जो गिफ्ट आहे, हुन जे लाइ बि तव्हां खां असां सवाल कंदासीं। जल्दी सां ॾिजो। ऐं त मुंहिंजो सवाल आहे त जी जी हेॾां अची वञा। इज़ी सवाल कयूं, सवलो सवाल कयूं। चलो भेणुनि खां सवलो सवाल था कयूं। मूंखे सिंधी खाधनि जा नाला ॿुधायो बा। वेरी इज़ी। सिंधी खाधा। ही साम्हूं भेण वेठी आहे मुंहिंजी भेण, तव्हां ॿुधायो। पली चांवरनि जी मानी, साग चने जी। सही जवाब, सही जवाब। ही रिलायंस जो गिफ्ट ॾींदो तव्हां गॾु। त भाई अॼु सकाफ़ती ॾियारो आहे असांजे लाइ, ईद जो ॾींहुं आहे ऐं सॼो ॾींहुं असां अलॻि अलॻि ट्रांसमिशन्स में बिज़ी हूंदा आहियूं। सुबुह खां वठी राति ताईं रेलियुनि ते बि वेंदा आहियूं, प्रेस क्लब बि वेंदा आहियूं। सभु आर्टिस्ट डेफिनेटली तव्हां ॾिठो हूंदो। हुतां अची करे वरी ही होज मालो कंदा आहियूं। त ॾाढो हिन ॾींहं खे असां सेलिब्रेट करे रहिया आहियूं। हिकु शइ मां चवणु चाहींदुमि त असांजो जेको कल्चर डे आहे उहो हिकिड़े ॾींहं जी हद ताईं महदूद न। असांखे 12 ई महीना जो मैसेज ॾियणो आहे त असां हिकु आहियूं, असां यूनाइटेड आहियूं। असांखे पॉज़िटिव मैसेज पूरी दुनिया खे ॾियणो आहे। सो हाणे मां चाहींदुमि त थोरो गुनगुनायूं बि, हिकिड़ो गानो बि थी वञे। कल्चर डे जो ॾींहुं हुजे, इहो कीअं थो थी सघे त गानो न हुजे? अगरि सुनना है तो बाबा तालियां बजाए। ओके जी, हलियो हलियो हलियो। माइक ऑन कंदा शोभी भाई। म्यूज़िक। सोना माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में तव्हांजी भरपूर तारियुनि सां असां गाने खे स्टार्ट कंदासीं। सोहेणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सोहिणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में सोहिणा माण्हू प्यारा माण्हू। ओ भाई तालियां होनी चाहिए असांजे साम्हूं। ही सोहिणा माण्हू प्यारा माण्हू सिंधी माण्हू पधरा लखन। वेरी गुड बच्चों, आज उमर करके तालियां बजाएंगे। थोड़े हुजन ॿाहिरनि मुल्कनि में, थोड़े हुजन ॿाहिरनि मुल्कनि में, हलो मियां। थोड़े हुजन ॿाहिरनि मुल्कनि में, पंहिंजी सिंध सां कंदा आहिनि प्यार। सोहिणा माण्हू प्यारा माण्हू, सोहिणा माण्हू प्यारा माण्हू।
टिल्ले राणा मोर खोटिल्ले राणा मोर खोटिल्ले सोचा मामा दे कुल्ले सोचा चाचा दे कुल्ले हो राणा राणा हो राणा राणा हो राणा राणा मोर भले प्यो टिल्ले तू जरा जा टिल्ले राणा मोर टिल्ले राणा मोर टिल्ले अरे मोर टिल्ले राणा मोर टिल्ले अरे मोर टिल्ले राणा मोर टिल्ले त भई सोहना माण्हू ॿिया बेहज़ार सिंधी माण्हू पधरा लखनि में ऐं हाणे असां बाक़ाइदा स्टार्ट कंदासीं आगाज़ कंदासीं पंहिंजी गेम शो। तो मेरी बहनों मेरे भाइयों सब तैयार हैं गेम्स के लिए? रेडी आयो ओके तव्हां बि रेडी आयो? ओके जी त असांजी जेका आहे त ऑडियंस रेडी आहे ऐं असांजो फर्स्ट सेगमेंट जेको आहे उहो आहे लूडो वारो फर्स्ट असांजो सेगमेंट आहे जेको आहे सलमान फूड जे ताउन सां सलमान फूड्स अ प्रोडक्ट ऑफ पाकिस्तान। चले जी ही मुंहिंजे हथ में आहे डाइस। असां टे भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं, उहे भेणियूं हिते अची करे परफॉर्म कंदियूं, तव्हांखे असां टे चांसिस ॾींदासीं। ओके जी त मुझी भेण तव्हां अचो, आप आजा मेरी बहन, आइएगा तव्हां अचो मुझी भेण। ओके जी ऐं हिकु भेण असां हुन साइड सिलेक्ट कंदासीं सलमान फूड जे ताउन सां। असांजो ही सेगमेंट आहे अरे तव्हां अचो। ओके जी सो भेणुनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे फर्स्ट सेगमेंट जे लाइ जेको सलमान फूड से ताउन सा आहे। व्हाट यू हैव टू डू, क्या करना है मेरी बहनों, आपको जरा मुलाहिजा फरमाइएगा, सही से सुनिएगा। ही तव्हांजे हथ में डाइस हूंदो, तव्हांखे असां टे चांसिस ॾींदासीं, 3 चांसिस तव्हांखे हिते ये गोल घुमाए करे डाइस विझी करिणो आहे। जेके पॉइंट्स ईंदियूं असां काउंट कंदासीं, लास्ट में जंहिं भेण जूं हाईएस्ट पॉइंट्स हूंदियूं विल बी द विनर। उन सां गॾु वेंदो सलमान फूड जो गिफ्ट। तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुंहिंजी भेण, आ जाइएगा। ऐं सलमान फूड जी ॻाल्हि कजे त भई हिननि न्यूली जेको आहे त लॉन्च कयो आहे मंचूरियन सॉस। हिते मंचूरियन सॉस पियो आहे, बिल्कुलु असां ॾेखारींदा हलंदासीं। ही न्यूली हिननि लॉन्च कयो आहे सलमान फूड जेको मंचूरियन सॉस आहे, त तव्हां बि हिनखे ज़रूरु ट्राई कयो। सलमान फूड्स ऑलवेज विद अस एट आवर होम। त भेण असां सां गॾु आहे जी, अचो मुंहिंजी भेण अचो। चले जी त सलमान फूड जे ताउन सां असां हिन सेगमेंट खे शुरू कंदासीं। बी पाकिस्तानी बाय पाकिस्तानी प्रोडक्ट सलमान फूड प्रोडक्ट ऑफ पाकिस्तान। मेरी बहन ये आपका फर्स्ट चांस है, ये यू गो। 4 पॉइंट। बच्चों काउंट कीजिएगा, बड़ो तमाम भी काउंट कंदा, वॾा भी काउंट कंदा, नंढा भी काउंट कंदा। 4 पॉइंट्स तव्हां हासिल करे छॾियूं आहिनि। तव्हांजो सेकंड चांस आहे ओनली वन। 4 in 1 5 जी। Oh, 5 and 6 11 त 11 पॉइंट भेण हासिल कयूं आहिनि। मुंहिंजी भेण तव्हां ईंदा हाणे ॾिसूं त तव्हां केतिरियूं पॉइंट्स हासिल कयो था। तव्हांजो फर्स्ट चांस आहे। ओ भाई छक्का तालियां होनी चाहिए मैच के लिए। वेरी गुड। फर्स्ट चांस में 6 पॉइंट तव्हां हासिल कयूं आहिनि। 5 पॉइंट 6 and 5। आवाज आनी चाहिए। Last chance. Again. 11 points तव्हां हासिल करे चुका आहियो। 11 and 1 12। So thank you very much मेरी बहन। तव्हां वेही सघो था, तव्हां खां वधीक पॉइंट थी चुकियूं आहिनि। ऐं मुंहिंजी भेण घटण जे लाइ घटि में घटि 13 पॉइंट। ओ भाई छक्का। वेरी गुड 6। ही तव्हांजो सेकंड चांस आहे। 2 6 and 2 8। Last chance 8 and 6
14 और बहन के कितने थे 12 तो हु सभिना तो मेरी बहन बहुत बहुत मुबारक हो थैंक यू वेरी मच तव्हां वेही सघो था ऐं भेण जेको आहे त ही सलमान फूड जो हैम्पर विन कयो आहे बहुत सारी तालियां होनी चाहिए ही पाकिस्तानी बाय पाकिस्तानी मुझे माइक नहीं ना माइक एक मिनट मेरी बहन आपको मेरे साथ बोलना है सामने कैमरा में रिसी करे हिता बी अ पाकिस्तानी Pakistani, बाय पाकिस्तानी Bar Pakistani, for Salman Foods for Salman Foods, a product of Pakistan a product of Pakistan. okay ji thank you फर्स्ट सेगमेंट असांजो थी चुको आहे ऐं हाणे असांजो सेकंड सेगमेंट आहे जेको आहे खाओ खटो मेडोरा लिपस्टिक एंड परफ्यूम बाय मेडोरा ऑफ लंदन तो मेरी बहनों मेरे भाइयों बताइएगा एलईडी टीवी किसको चाहिए असां वटि एलईडी टीवी आहे जेका आहे मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन त मेडोरा जी एलईडी ॾिसूं त केरु ख़ुशनसीब आहे जेको पाण सां गॾु ही एलईडी टीवी खणी वेंदो सो भाई जल्दी लेके आएगा खाने के लिए क्या है अॼु खाइण जे लाइ असां वटि छा आहे स्पेशल ॾींहुं आहे ईद जो ॾींहुं आहे सकाफ़ती रिहाड़ो आहे जल्दी सां रखो अच्छा बहनों के पास भेणुनि जे लाइ इहो सेगमेंट आहे असांजो खाओ खटो जल्दी सां केक खणी ईंदा अली हरियप वरी खाइयो जल्दी सां खणी ईंदा ओके जी त असांजी भेणुनि जे लाइ इहो सेगमेंट आहे अली जल्दी छा थो खाई ओके जी त भेणुनि खे सिलेक्ट कंदासीं ओके मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो हिकु भेण मां हिन साइड खां सिलेक्ट कंदुमि हिकिड़ी भेण हिन साइड खां सिलेक्ट कंदुमि हिन ॿिनि साइडनि जे विच में आहे मुक़ाबिलो ए वर्सेस बी पर मुंहिंजी भेणियूं आपको ये केक जो है मुंह से ही खाना है हाथ आपके पीछे होंगे ये आपको मैं बता दूं आने के बाद समझ कईगा त तव्हां न ॿुधायो त हथ तव्हांजा पोयां हूंदा तव्हां वात सां केक खाईंदो ही मुंहिंजी भेण लॻे थो पहलवान भेण अचो मुंहिंजी भेण तव्हां सां गॾु केरु आयो आहे तव्हां सां गॾु अचे तव्हांजी अम्मी खे वठी अचो पार्टनर खे गॾु वठी अचो ऐं हेॾां बि असां अहिड़ी काई भेण सिलेक्ट कंदासीं जेका हुनजो मुक़ाबिलो करे सघे उहा भेण जेका हुनजो मुक़ाबिलो करे सघे आप आ जाए मेरी भेण तव्हां सां गॾु केरु आहे हुनखे गॾु वठी अचो पाण सां मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट सो लेट्स सी हू विन्स दिस सेगमेंट चल जी एलईडी टीवी सां वटि आहे मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश जे ताउन सां आ जाए मेरी बहनों जल्दी ओके सो भेणुनि खे सिलेक्ट कयो आहे ॿ अदद केक तव्हांजे साम्हूं आहिनि चले जी ही मां खणी थो सघां तव्हांजी इजाज़त सां थैंक यू तव्हांजी इजाज़त सां खणी थो सघां थैंक यू तो मेरी बहनों मुंहिंजूं भेणियूं तव्हांखे हथ यूज़ न करिणो आहे वात सां खाइणो आहे मुंहं सां खाइणो आहे हथ तव्हांजा पोयां हूंदा ओके तव्हांजा हथ बि पोयां हूंदा आपके साथ जो पार्टनर्स हैं उहो तव्हांजो मुंहुं उघंदा रहंदा 1 मिनट जो वक़्तु ॾींदासीं मेडोरा जो असांजो ही सेगमेंट आहे 1 मिनट ओनली ठीकु आहे तो स्टार्ट करे तो हो जाए तालियां तो करें स्टार्ट 1 2 3 and here you go तालियां होनी चाहिए बहनों के लिए तालियां मेरे लिए ताली मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन दिस साउंड्स आसान राइट सेगमेंट oh my god सही सा खाइणो आहे मैसी न करिणो आहे जल्दी ओ भाई ताली दी उधर बैठो जरा बहुत सारी तालियां होनी चाहिए ओके जी मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन जेता उन साथ सांदो इकाओ कतो
अचो चले जी काउंटडाउन स्टार्ट करना से 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. Hello. Assalamualaikum. Assalamualaikum मेरी बहन. Assalamualaikum अरे Assalamualaikum. Assalamualaikum. नालो मुझे भेण जो. माशाल्लाह लगे तो बच्चे भी इनका कुछ को न खा दो हाँ नन खाधो आ मैंने खा दो माशाल्लाह लगे भी तो अदी Assalamualaikum. अदी मुझे भेण ओ अदी हाउ वाज द केक चले जी भेण नथी ॻाल्हाइण चाहे इट्स ओके हे केक राशिदी वठंदा ही वठंदा मां पाणी खणा थो केक मां पाणी खणा थो हेॾां ही केक ऐं हेॾां ही केक ऐं हाणे असां अची वेंदासीं ऑडियंस जी तरफ़ हिनखे तव्हां टिशू पियो हुजे अरे जी इन साइड आगे दासे Medora nail polish by Medora of London. Medora lipstick and nail polish by Medora of London. यारो तो तालियां बजाओ ना ओके जी रिजल्ट्स आर क्लियर आज जो असांजो ही सेगमेंट विन करे चुके आहे ही भेण बहुत सारी तालियां और तालियां इनके लिए एलईडी टीवी की तव्हांजी मुझी भेण थैंक यू वेरी मच तव्हां वेही सघो था ऐं मुझी भेण अचो अॻियां अचो ही मेडोरा जी एलईडी टीवी थी तव्हांजी माइक खणी ईंदा माइक भेण सां ॻाल्हाईंदासीं असां भेण खे माइक ॾींदा मुझी भेण नालो अलिशबा सां सगड़ा किथां अलिशबा लाड़काने जा आहियो माशाल्लाह लाड़काने वारनि जो प्रूव करे छॾियो त केतिरा लाड़काने वारा तेज आहिनि खाइण में मुंहिंजी भेण माशाल्लाह तव्हां घर में बि सुठो खाईंदा हूंदो 2-3 माण्हुनि जी मानी त खाई वेंदी हूंदी भेण हा चले मूंखे अच्छा साम्हूं कैमरा में ॾिसी करे तव्हांखे चवणो आहे मेडोरा लिपस्टिक चले मां तो पकड़ा मेडोरा लिपस्टिक एंड नेल पॉलिश बाय मेडोरा ऑफ लंदन ओके लक मुबारक मुझी भेण तव्हां ही एलईडी टीवी विन करे चुका आहियो विंदे ही एलईडी टीवी वेंदी तव्हां सां गॾु ऐं हिते ही सेगमेंट पहुचे थो पंहिंजी पुॼाणीअ ते उमेद था कयूं त तव्हां इंजॉय कयो हूंदो ऐं जेके असांखे पंहिंजे घर ॾिसनि पिया अॼु जे हिन स्पेशल ॾींहं ते डेफिनेटली तव्हां बि असांजे सेगमेंट खे ऐं आवाम खे इंजॉय कंदा हूंदा सो हाणे वधंदासीं असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे सिंगिंग बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे ब्लैक रोज़ जे ताउन सां त केरु अचणु चाहींदो हिन में भेणियूं बि अची सघनि थियूं ऐं भाउर बि अची सघनि था जिनके परफॉर्म करणो आहे जिनके लगे तो उहे सुरीला आहिनि ही उन्हनि जे लाइ सेगमेंट आहे जी बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट आहे नहीं बच्चों के लिए नहीं ये बड़ों के लिए जी केर अचणु चाहींदो हिकिड़ो मां होॾा राउंड हणी छा तव्हां सोचे वठो जी ब्लैक रोज़ जे ताउन सां असांजो सिंगिंग जो सेगमेंट आहे अदा तव्हां अचो मुंहिंजा भाउ तव्हां अचो सिंधी टोपी वारो भाउ तव्हां बि अचो अजी तव्हां अचो मुंहिंजी भेण आप आइएगा मेरी बहन आए हेॾां हलो कौन ये आना चाह रही है आ जाए भाभी जी आ जाइएगा भाभी जी तो 4 पार्टिसिपेंट्स के साथ सिलेक्ट कयो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे बाथरूम सिंगिंग ऐं ब्लैक रोज़ जे ताउन सां असांजो ही सेगमेंट आहे जाएगा भाभी जी चले जी था 4 पार्टिसिपेंट्स अची चुका आहिनि इहे कंदा सिंग ऐं तव्हां कंदा फ़ैसिलो छो जो इहा रिस्पॉन्सिबिलिटी असां तव्हांजे शोल्डर ते ॾेई छॾींदा आहियूं तव्हां जजिस आहियो जेको सुठो ॻाईंदो उन जे लाइ ताड़ियूं वॼंदियूं सही सां ॿुधणो आहे हिननि खे चले जी त असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अॼु जे ॾींहुं कोशिशि कयो त कल्चरल डे आहे एकता जो ॾिहाड़ो आहे ऐं तव्हां सिंधी गाना ॻायो न त बि पाकिस्तानी ॻाइणा आहिनि ॿिया गाना न ॻाइणा आहिनि ठीकु आहे ओके जी
त असां भेणुनि खां स्टार्ट कंदासीं। मेरी बहन आप आइएगा। ब्लैक रोज जे तावन सां असांजो ही सेगमेंट आहे। आवाज कट रही है, पता नहीं क्यों। कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। ब्लैक रोज जे तावन सां असांजो सेगमेंट आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नौरीन बात कर रही हूँ। नौरीन हमारे साथ हैं जी, मैं नात खान हूँ। सॉन्ग नहीं गाऊंगी लेकिन कवाली। कवाली जी। चलिए जी, कवाली ठीक चल है। जाएगी तो हमें कवाली सुनाइएगा। सोहण लगदा अली वाला, सोहण लगदा अली वाला, सोहण लगदा अली वाला, चंगा लगदा अली वाला। अली अली मौला मौला, अली अली मौला, अली मौला मौला, अली मौला, अली अली मौला, अली अली मौला, अली अली मौला मौला, अली अली मौला। मार के बोदला साई जिस दम आंडिया दे विच पाया, तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज नु आया, तेवर बदले लाल सखी दे जोश शहबाज नु आया। बोदला किथे तू किथे तू किथे, हुण सड़दा अली वाला, सोहण लगदा अली वाला। मेरा मुर्शिद अली मौला, मेरा मुर्शिद अली मौला, मौला 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 मौला। ओके जी, वाह भाई, जबरदस्त जबरदस्त। अब ब्लैक रोज कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। तब मुझे बात तवाइंदा अच्छो, जल्दी 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 फ्रंट में अची वनो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हितां हितां अची वनो मुझे भा। नालो मुझे भा जो शहरियार अहमद। शहरियार अहमद सां गॾाइनि। शहरियार किथां खां आहियो? गंबट खां। गंबट खां आहियो। अच्छा, तॾहिं तव्हां जवाब आसानी सां ॾेई छॾियो मूंखे। सचल सरमस जी दरगाह किथे आहे? पाड़ेसरी आहियूं न। ओके, पाड़ेसरी आहियो। छा पिया ॿुधायो शहरियार असांखे? सॉन्ग सिंधी। सिंधी सॉन्ग। ही कैमरा हिन स्टार्ट। जे रोज रुसंदे, जे रोज रुसंदे, त मेहणा मिलंदा, त मेहणा मिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तो ता मोता खिलंदा। जे रोज रुसंदे त मेहणा मिलंदा, त मेहणा मिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तो ता मोता खिलंदा। ओड़े पाड़े वारा माण्हू तो ता मोता खिलंदा। वास्ते खुदा जे, वास्ते खुदा जे, न रुस जानी, न रुस जानी। कड मेड़ दिल मां, दिल साफ कर तूं। जे रोज रुसंदे। ओके जी, जे रोज रुसंदे। अलाए केर इन खां डेली रुठियो थो वञे। हा, अहिड़ा कम न करन जो अगलो रुसी वञे। हाँ मुंहिंजा भाउ। ओके ओके ओके, जबरदस्त जबरदस्त। अचो मुझी भेण, तव्हां अचो। अब ब्लैक रोज जे तामुन सां असांजो सेगमेंट आहे कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। हितां अची वञो मुझी भेण, हितां अचो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो मुझी भेण जो? हुमैरा हम्माद। हुमैरा हम्माद। हुमैरा सां गॾाए क्या सुना रही है मेरी बहन? ला शाहबाज कलंदर की। हो लाल मेरी पत रखियो बला, झूले लालण सिदड़ी दा, सेवर दा सखी शाहबाज कलंदर। होए दमादम मस्त कलंदर, अली शाहबाज कलंदर। हो लाल मेरी, ओ लाल मेरी, मेरा दे मेरा पी सच्चा वली है। लक़ब अब्दुल्ला है, नाम अली है, नाम अली। जेड़ा पार लगा झूले लालण सिदड़ी दा, सेवर दा सखी शाहबाज कलंदर। होए दमादम मस्त कलंदर, अली शाहबाज कलंदर। हो लाल मेरी, लाल मेरी। वाह भाई मेरी बहन,
बहुत अच्छा रियली लव्ड इट। आखिरी बार सां गॾाए मुंहिंजा भाउ तव्हां बि अचो मुंहिंजा भाउ ब्लैक रोज जे तामुन सां असांजो सेगमेंट आहे कलर सेव, क्योंकि ये बालों के लिए 100% सेफ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो भाउ जो? अब्दुल अजीज। असांखे बि तव्हां अज़ीज़ आहियो। थैंक यू। ओके जी, छा पियो ॿुधाए अब्दुल अजीज? मुमताज मौलाई सॉन्ग। भली ज़ेवर पाए दिल भर पंहिंजो भाग तो खाए दिल भर रब हुन जे नसीब में दे तो कोई भी शुक्र राज़ी रहे तो कोई भी शुक्र राज़ी रहे तो भली ज़ेवर पाए दिल भर पंहिंजो भाग तो खाए दिल भर रब हुन जे नसीब में देखो वो भी शुक्र राज़ी रहे तो वो भी शुक्र राज़ी रहे तो। ओके जी, मुमताज मौलाई जो भाउ गानो ॿुधायो। थैंक यू वेरी मच मुंहिंजा भाउ। अची वञो पंहिंजी जॻह ते ऐं हाणे असांजी ऑडियंस कंदी फ़ैसिलो त कंहिं सभ खां सुठो ॻायो, कंहिं सभ खां वधीक तव्हांखे एंटरटेन कयो। त 1 बाय 1 मां पंहिंजे भाउ खे सॾु कंदुमि। ब्लैक रोज जे ताउन सां असांजो ये सेगमेंट है ब्लैक रोज कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। तव्हां खां स्टार्ट कंदासीं 1 बाय 1। मुंहिंजा भाउ अचो, जंहिंखे लॻे तो भाउ सुठो ॻायो तव्हांजो ताड़ियूं ॿुधाईंदियूं। हलो त भई बाथरूम सिंगिंग जो सेगमेंट थी चुको है ब्लैक रोज जे ताउन सां कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। त हाणे असांजी ऑडियंस कंदी फ़ैसिलो कंहिं सुठो ॻायो, कंहिं तव्हांखे कयो एंटरटेन। त सभ खां पहिरियां असां भाउरनि खां ई स्टार्ट कंदासीं। मुंहिंजा भाउ तव्हां अची वञो, जंहिंखे लॻे तो भाउ सुठो ॻायो आपकी तालियां। ओके, ब्लैक रोज कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। तव्हां अचो, जंहिंखे लॻे तो भाउ सुठो ॻायो। ओके, थैंक यू मुझे भा। अचो मुझी भेण तव्हां अचो, आप आ जाए मेरी बहन जल्दी से। जंहिंखे लगे तो भेण सुठो गायो। ओके, कुछ तालियां बजी आप पे। ऐं मुझी भेण तव्हां अचो। तो भाई रिजल्ट था क्लियर। असांजी ही भेण आहे जी विनर। कांग्रेचुलेशंस मेरी बहन। तव्हां ही ब्लैक रोज जो गिफ्ट खटे चुका है ब्लैक रोज कलर सेफ, क्योंकि ये है बालों के लिए 100% सेफ। थैंक यू वेरी मच। ऐं उन सां गॾोगॾु ब्लैक रोज जा काफ़ी सारा प्रोडक्ट्स आहिनि। तव्हां इन्हनि जी वेबसाइट तां बि ख़रीद करे सघो था। www.blackrose.tk जी वेबसाइट तां डिस्काउंटेड प्राइसेस में। त इन सां गॾोगॾु जेको आहे त वक़्तु आहे नंढे ब्रेक जो, केॾां बि न वञिणो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो एकता स्पेशल ट्रांसमिशन। ओ जमालो मेरे साथ बोले, ओ जमालो। सिंध जो सब खां वॾो गेम शो, 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 सिंध जो सब खां वॾो गेम शो। वेलकम बैक टू स्पेशल ट्रांसमिशन ऑफ फैक्टा। ऐं उम्मीद था कयूं त अॼु जे ॾींहं खे तव्हां बि जोशो ख़रोश सां सेलिब्रेट कयो हूंदो ऐं पंहिंजे घरनि में ज़रूरु सिंधी खाधा पचाया हूंदा। ऐं असांखे पंहिंजे ॿारनि खे बि अवेयर करणु घुरिजे पंहिंजे कल्चर जे हिसाब सां। ऐं जॾहिं खां असांजा कल्चर डे स्टार्ट थिया आहिनि तॾहिं खां अवेयरनेस बि वधी वई आहे। हाणे तव्हांखे मोस्टली माण्हू सिंधी टोपी ऐं अजरकनि सां मिलंदा। ऐं उहा बि सिंधी टोपी अजरक असांजी पर्सनैलिटी खे 4 चंड लॻाए छॾंदा आहिनि। तो हिते बि माशाल्लाह असां सभु ख़ूबसूरत पिया लॻनि। ऐं हाणे असां नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ वधंदासीं ऐं भाउरनि जी तरफ़ ईंदासीं। भाइयों के लिए भंगड़े जो सेगमेंट आहे। अॼु जे ॾींहुं तव्हांखे VIP भंगड़ो ॾेखारिणो आहे। ऐं असां वटि नेल्सन पेंट जो डिनर सेट अथव। नेल्सन पेंट
रंग जिंदगी का। तो भाई जल्दी से निकालिएगा। ही असां वटि आहे नेल्सन जो डिनर सेट। त कंहिं हिकिड़े ख़ुशनसीब सां वेंदो जेको असांखे सुठो भंगड़ो ॾेखारींदो। ही अदा तव्हां अचो, तव्हां अचो जी मुंहिंजा भाउ। जल्दी 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 जल्दी। ओके जी अदा तव्हां अचो मुंहिंजा भाउ। तव्हांखे लॻे थो तव्हांजे अंदर जो डांस सुठो आहे। अॼु अंदर जी कला ॿाहिरि कढणी आहे। नेल्सन पेंट रंग जिंदगी का मुंहिंजा भाउ तव्हां बि अचो। आप आ जाए मेरे भाई, जल्दी 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 जल्दी। अदा सिंधी टोपी वारो भाउ अदा तव्हां बि अचो। हेॾां बि ॾिसंदासीं वधीक भाउरनि खे। नेल्सन पेंट रंग जिंदगी का ही मुंहिंजो भाउ तव्हां अचो। न तव्हां अची चुका आहियो ऑलरेडी तव्हां अची चुका आहियो। जल्दी जल्दी मेरे भाइयों, 1 2 3 4 5 भाउर अची चुका आहिनि। अञा हथ मथे थियनि था। अदा तव्हां बि अचो, तव्हां अचो मुंहिंजा भाउ। हाँ तव्हां जल्दी जल्दी। और जो वाह का भंगड़ा दिखाना है, जबरदस्त भंगड़ो दिखाइणो आहे। ऐं इन जी रिस्पॉन्सिबिलिटी भी ऑडियंस जे मथां हूंदी आहे। तव्हांखे ॾिसणो आहे जो आपको सबसे ज्यादा एंटरटेन करेगा, जिसका डांस आपको अच्छा लगेगा, होली के लिए तालियां बजेंगी। जो डिनर सेट वेंदो सो 1 by 1 असां स्टार्ट कंदासीं पंहिंजे भाउरनि खां। 1 2 3 4 5 भाउरनि खे सिलेक्ट कयो आहे। ॿियो हिकिड़ो चल नेक्स्ट सेगमेंट में मैं बुला लूंगा मैं। ओके त हिन भाउ खां स्टार्ट कंदासीं। ही ते हुजे, तव्हां न वञो। ओके चलें जी। शोभी भाई भंगड़ो तैयार है। चलें जी तो बजाए तालियां तो करें। काउंटडाउन स्टार्ट। 1 2 3 एंड म्यूजिक। ओके भाई, वाह भाई, हिन जो तो अंगु रबड़ वांगे पियो हले। अच्छा मुझे बात है। नेल्सन पेंट रंग जिंदगी का 1 2 3 एंड म्यूजिक। Not bad. Soft dance, but I liked it. सुठी लगी मुखे मुझा भा। अच्छो मुझा भा। नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का एंड म्यूजिक। किथा बाबा डांसर लथा असांजे होजे वाले जे मंच ते। वाह भाई तुझा कुल हलाइण मुंहिंजा भाउ। होॾां अची वञो। नेक्स्ट असांजो भाउ नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का। ही त हाणे साईं घबराए थो मुंहिंजा भाउ। मूंखे बहुत ते हिते ई न किरी पए।
नेल्सन पेंट्स रंग जिंदगी का इन म्यूजिक। कोशिश ॾाढी कई मां मुझे कोशिश ॾाढी कई इट वाज ओके। अचो मुझा भा नेल्सन पेंट जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे रंग जिंदगी का। मेरे भाई आ जाएगा, यहाँ आ जाएगा, हिते अची वञो 1 2 3 एंड शॉबी भाई म्यूजिक। अरे यूनिक स्टाइल खास करे जो को ये वाह मेरे भाई। त हाणे असांजी ऑडियंस फैसलो कंदी। तव्हां ताड़ी वॼाए करे ॿुधाईंदा त कंहिं सभ खां वधीक तव्हांखे एंटरटेन कयो, कंहिंजे ठुमके जगायो। जादू नेल्सन पेंट जे ताउन सां असांजो ही सेगमेंट हुयो रंग जिंदगी का। मुझा भा अचो, जिनको लगता है भाई ने अच्छा डांस किया आपके तालियां। ओके हितां अची वञो। अचो मुझा भा जंहिंखे लॻे थो भा सुठी डांस कई। ओके हितां अचो मुझा भा जंहिंखे लॻे थो भा सुठी डांस कई। हितां अची वञो। जंहिंखे लॻे थो अधे सुठी डांस कई। हितां अची वञो। अचो जंहिंखे लॻे थो अधे सुठी डांस कई। क्लियर, थैंक यू वेरी मच ऑल ऑफ यू। तव्हां वेही सघो था पंहिंजी जगह ते। ऐं ही भाई अॼु जो विनर ऐं ही नेल्सन पेंट जो डिनर सेट वेंदो भा सां गॾु। इनके लिए बहुत सारी तालियां होनी चाहिए। नेल्सन पेंट रंग जिंदगी का, रंग जिंदगी का, रंग जिंदगी का। ही आहिनि रंग असांजे अजरक जा, सुहिणे अजरक जा। थैंक यू वेरी मच। असांजो ही सेगमेंट पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते जेको हुयो नेल्सन पेंट जे ताउन सां। ऐं हाणे असां वधंदासीं पंहिंजे नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे असांजी भेणुनि जो। अच्छा ठीकु आहे, इहो बि भेणुनि जे लाइ था कयूं। बाउंस द बॉल, बाउंस द बॉल असांजो सेगमेंट आहे नेल्सन पेंट जे ताउन सां। असां वटि हिन में बि डिनर सेट आहे। चले जी बहनों के लिए कौन कौन आना चाहेगा? कहिड़ियूं भेणियूं ईंदियूं ऐं पार्टिसिपेट कंदियूं बाउंस द बॉल में? ओके त ही सलमान फूड्स जे ताउन सां असां सेगमेंट कंदासीं। सलमान फूड्स जे ताउन सां बाउंस द बॉल। चले मेरी बहनों देखिएगा, जिनको लगता है वो बहनें खेल सकती हैं, ये वाला सेगमेंट वही आए, ठीक है? जेके स्पोर्ट्स में एक्सपर्ट हुजन उहे भेणियूं ईंदियूं। ही मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। हेॾां बॉल आहे, ही बैट आहे, टेबल बैट आहे। तव्हांखे हिन तरीक़े सां बॉल ॿिए साइड खणी वञिणो आहे। ओके टिप टिप करे इज्जत रख जाए। हल्का सा म्यूजिक भी चलाएगा बैकग्राउंड में, मजा नहीं आ रहा। हे ओके तो भाई मैंने तो शिफ्ट कर ली बॉल। एक काम करते हैं, वो वाली बास्केट हेरे खड़ी अचो फराज, वो वाली यहाँ लेके आइएगा। हाँ ये वाला बॉल वहां रखिएगा। चलें जी तासाने भेणुनि के सिलेक्ट कंदासीं। कौन आना चाहेगा? जिन्होंने अभी तक पार्टिसिपेट नहीं किया है। अच्छा होना भी एक चक्कर हणी चाहूँ, उस साइड भी जाए। बाउंस बॉल सेगमेंट चाहे सलमान फूड जे ताउन सां। सलमान फूड, हाँ तव्हां अचो मुंहिंजी भेण। ऐं अॼु तव्हां अचो विद ग्लासेस। ॿ भेणुनि खे सिलेक्ट कयो आहे। हेॾां लास्ट भेण खे सिलेक्ट कंदासीं असां।
ओके जी अभी तमाचो ओके जी त टे भेणुनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ जेको आहे सलमान फूड जे ताउन सां गेम त तव्हां ॾिसी छॾी हूंदी कीअं खेॾणी आहे तव्हांखे 1 मिंट जो तव्हांखे वक़्तु ॾींदासीं ऐं काइंडली ओबी ते जेको बि वेठो आहे टाइम नोट डाउन कंदा 1 मिनट जो मां भी इतने नोट डाउन कर दो तो मेरी बहन आइएगा आपसे स्टार्ट करेंगे अच्छा चले जी अदी सां गॾु आहे सलमान फूड जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे 1 मिनट जो तव्हांखे वक़्तु ॾींदासीं 1 2 3 and you go टाइम इज डन टाइम खत्म हो गया और इसमें आपने हाथ भी लगाया हम सिर्फ एक काउंट करेंगे एक डाला है यहाँ तक टाइम खत्म हो चुका था उसके बाद आप आई और हाथ भी लगा लिया ऐसा हिकड़ो ही काउंट कंदासीं बॉल मुझी भेण हिकड़ो शिफ्ट कयो आहे 1 मिनट जे अंदर बॉल नेक्स्ट अदी तव्हां अची वञो सलमान फूड जे ताउन सां असांजो आहे ही सेगमेंट स्टार्ट कयूं अदी रेडी आयो सो 1 2 3 एंड स्टार्ट ओ अगेन Seven, 6, 5, 4, 3, 2, 1 and stop. ही बॉल खणंदा मुझी भेण को भी बॉल शिफ्ट न कयो आहे थैंक यू वेरी मच तव्हां वेही सघो था ऐं लास्ट भेण सां गॾु आहे त कम से कम घटि में घटि 2 बॉल शिफ्ट करणा आहिनि तव्हांखे विन करण जे लाइ सलमान फूड जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे सो हियर यू गो जल्दी बॉल को टिप भी करना है मुझी भेण 2 बॉल शिफ्ट करे छड़ा थैंक यू वेरी मच आप बैठ सकती हैं ही भेण आए आज जी विनर सलमान फूड जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे मथा चेंज करेगा सलमान फूड जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे वरी नेक्स्ट में बींदा हिन सां गॾोगॾु अदी खे ॿिया हैम्पर्स बि ॾेई छॾंदा भेण खे ॿिया हैम्पर्स बि ॾेई छॾंदा असां नेक्स्ट सेगमेंट कंदासीं हुन में तव्हां ज़रूरु इजो
ओके जी, हिते इहो सेगमेंट पहुचे तो पंहिंजी पुॼाणी ते ऐं इन सां गॾोगॾु असां वधंदासीं नेक्स्ट सेगमेंट जी तरफ़ जेको आहे म्यूज़िकल चेयर। असांजी भेणुनि जो मोस्ट फेवरेट सेगमेंट आहे ऐं असां वटि आहे LED TV, उहा बि तिब्बत स्नो क्रीम जी। तो भाई किनको चाहिए तिब्बत स्नो की LED TV? तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। तही अच्छी भाई मुझे हथ में तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। ऐं हाणे मां भेणुनि खे कंदुमि सिलेक्ट पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ। अॼु तव्हां अचो, आप आ जाए आ जाए आ जाए आ जाए आ जाए। तव्हां अचो मुंहिंजी भेण, आप आ जाए आप आ जाए। तव्हां भी अचो मुंहिंजी भेण, आप भी आ जाए। तव्हां अचो मुंहिंजी भेण और आप भी आ जाए मेरी बहन, आप भी आ जाए। जिनको मैंने बुलाया वही आएंगे। अब इस साइड जाएंगे हम। ये बहन मेरी, इनको बुलाइएगा। और आप आ चुके थे ही येलो येलो येलो। अभी तव्हां अचो, तव्हां भी अचो मुंहिंजी भेण, तव्हां भी अचो, तव्हां भी अचो। ओके जी, अचो अचो अचो, तव्हां भी अचो मुंहिंजी भेण, आ जाए, आप भी आ जाए। ओके जी, सो तिब्बत स्नो जे तामुन सां असांजो ही सेगमेंट आहे तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल, एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। ऐं ॾिसंदासीं त कहिड़ी ख़ुशनसीब भेण पाण सां खणी वेंदी ही LED TV जेका तिब्बत स्नो जे तामुन सां। जी 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 जी, 1 2 3 4 5 6 7 8 8 भेणुनि खे असां घुरायो आहे हिते। चले जी, हाँ 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 हाँ, मैंने बुलाया मैंने बुलाया मैंने बुलाया। चले जी, आपको रूल्स का तो पता होगा, रूल्स की खबर है। चेयर के टच ना करना है, चेयर को टच नहीं करना है, रिवर्स नहीं आना है। अगर यहाँ तक पहुँच गई तो पीछे जाके नहीं बैठना, गोल घूम के आगे जाके ही बैठना है, ठीक है? वरना हार जाएंगे, मैं बता रहा हूँ। और बीच में से भी नहीं आना, घुत नहीं लगानी है। ओके मेरी बहनों, मेरी प्यारी प्यारी बहनों, स्टार्ट करना से तही जेका आहे तिब्बत स्नो जी एक्सप्रेस रेडी आहे। स्टार्ट करना सी, तालियां बजाएं तो करें काउंट डाउन 1 2 3 एंड हियर यू गो। ओ हिते एक्सीडेंट थियो है। मेरी बहन आप साइड से बैठी हैं, ये सही बैठी हैं। थैंक यू वेरी मच, तव्हां वेही सघो था। थैंक यू। बाक़ी असां वटि बचियूं 1 2 3 4 5 भेणियूं। उठे मेरी बहनों, 5 भेणियूं असां सां गॾु आहिनि जेके कंटिन्यू कंदियूं हिन सेगमेंट खे जेको आहे म्यूजिकल चेयर जो सेगमेंट तिब्बत स्नो जे तामुन सां एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। So 1 2 3 and here you go. Oh, thank you very much मुझी भेण, तव्हां वेही सघो था। हाणे असां सां गॾु आहिनि ही 4 भेणियूं तिब्बत स्नो क्रीम जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे। सो हियर यू गो एंड म्यूजिक। बाकी बच्चों टे भेणियूं तिब्बत स्नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल बाबा। So 1 2 3 म्यूजिक।
यार एक मिनट मेरी बहन आइएगा। ये रिवर्स बैठी हैं। ओके ये रिवर्स बैठी है। काम करते हैं मेरी बहन, आप तो सिलेक्ट हो गए। आप दोनों के दरमियान फिर से मुकाबला है। जेका भेण चेयर ते वेंदी उहा इन भेण के कंटिन्यू कंदी। सो 1 2 3 एंड म्यूजिक। ओ थैंक यू। तव्हां वेही था सघो। हिन ॿिनि भेणुनि जो आहे मुकाबलो। इहे ॿ आहिनि फाइनलिस्ट। ते बस नो क्रीम बाय कोहिनूर केमिकल एशिया की मशहूर तरीन ब्यूटी क्रीम। ऐसा वटा है कदद एलईडी टीवी ऐं ॾिसणो इहो आहे त हिन ॿिनि भेणुनि मां केरु हूंदी खुश नसीब जंहिंसां गॾु वेंदी ते बची एलईडी टीवी। सो बेस्ट ऑफ लक टू बोथ ऑफ यू माय सिस्टर्स। 1 2 3 and here you go। मेरी बहन थैंक यू वेरी मच। आप बैठ सकती हैं, आप बैठ सकती हैं। अही बिना जीवनो बहुत सारी तालियां मेरी बहन के लिए। ही ते बस नो जी एलईडी टीवी थी मुझी भेण जी। माइक ॾींदा जल्दी, माइक ॾींदा भेण सां ॻाल्हायूं असां। माइक ॾींदा भेण खे। अस्सलाम वालेकुम। नालो मुंहिंजी भेण जो? अस्मा। किथां आया आहियो? कराची मां ई आहियो। अॼु कीअं पियो लॻे एलईडी विन करे? ॾाढो सुठो पियो लॻे। असांजो शो त हिन ते ॾिसंदव न ज़रूर। हो जमालो सिर्फ़ KTN ते। बहुत सारी तालियां होनी चाहिए बहन के लिए। वींदे तव्हां सां ही टीवी गॾु वेंदी। थैंक यू वेरी मच, थैंक यू। त भाई उम्मीद था कयूं त अॼु जे स्पेशल ॾींहं ते असांजे सेगमेंट्स खे एंजॉय कंदा हूंदा। पर हिते वक़्तु थियो आहे नंढड़े ब्रेक जो। कहीं नहीं जाना है, छोटा सा पिचकड़ा सा ब्रेक। तव्हां ॾिसी रहिया आहियो एकता स्पेशल ट्रांसमिशन। हो जमालो सिंध जो सब खां वॾो गेम शो। 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 वेलकम बैक टू आवर शो। असांजी स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे वेलकम चवंदासीं। एकता जो ॾियारो उम्मीद था कयूं त जोशो खरोश सां मल्हायो हूंदो। पंहिंजनि सां गॾु रेलियुनि में ज़रूर विया हूंदव। ऐं मुंहिंजे हथ में डंडो ॾिसी ख़बर पइजी वई हूंदी त कहिड़ो सेगमेंट आहे। असांजे भाउरनि जे लाइ सेगमेंट आहे घूम से रखड़ा रिलायंस पेंट जे ताउन सां। तो भाई भाई चाहिए हमें इसमें घूम से रखड़ा। जेको ना आयो आहे उहो पार्टिसिपेट कंदो। ही ग्लासेस वारो भाउ अचणु चाहींदो? अचो मुंहिंजा भाउ, अचो। हेॾां बि हलंदासीं, सिलेक्ट कंदासीं। घूम से रखड़ा जो सेगमेंट आहे। ही भाउ सिंधी टोपी वारो आहे। तव्हां अचो। अॼु नौजवान खे थो घुरायूं ग्लासेस वारो भाउ। अरे तव्हां अचो, तव्हां। ओके जी। जो घूम से रखड़ा जो सेगमेंट आहे रिलायंस पेंट जे ताउन सां मेक्स योर लाइफ कलरफुल। अचो मुंहिंजा भाउ त तव्हांखे ॿुधायूं त कीअं तव्हांखे ही गेम खेॾणी आहे। अॼु अली डेमो ॾेखारींदो। अली अचो। डंडो ज़मीन ते रखिणो आहे।
मथो तव्हांजो डंडे ते हूंदो, माथा डंडे पे होना चाहिए। क्यों? 4 चक्कर लगाने हैं। 1 2 3 क्यों 4 चक्कर खां पोइ तव्हांखे वञिणो आहे हुन साइड, हुतां बॉल खणी आहे, ॿिए साइड अचिणो आहे, हिन बास्केट में बॉल विझणी आहे, वरी विच ते अची 4 चक्कर लगाइणा आहिनि, वरी बॉल खणी आहे, होॾे बॉल विझणी आहे। 1 मिनट तक ऐसा करते रहेंगे। 1 मिनट जे अंदरि जंहिं भाउ सभ खां वधीक बॉल शिफ्ट कया उहो ई हूंदो विनर इन सेगमेंट जो, जेको आहे रिलायंस पेंट जे ताउन सां। त सम्झ में अची वियो? सभिनि खे सम्झ में अची वियो भाउरनि खे? ओके, त असां हिन भाउ खां स्टार्ट कंदासीं। अचो मुंहिंजा भाउ, पॉइंट टू बी नोटेड, 4 चक्कर लगाईंदा, मां तव्हांजा चक्कर काउंट कंदुमि, जॾहिं तव्हांखे गो चवंदुमि उन खां पोइ तव्हांखे वञिणो आहे, ठीकु आहे? काफ़ी भाउर मिस्टेक कंदा आहिनि, मुंहिंजे गो चवण खां पहिरियां हलिया वेंदा आहिनि। पहिरियां न वञिणो आहे, मां पाणी तव्हांजा चक्कर काउंट कंदुमि, जॾहिं तव्हांखे गो चवां पोइ तव्हांखे होॾे वञिणो आहे, ठीकु आहे? अंडरस्टूड? ओके जी, रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल। 1 2 3 and here you go। 1 2 3 go। जल्दी 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 जल्दी। 1 2 3 go 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 go। जल्दी जल्दी मेरे पास, जल्दी 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 जल्दी, you can do it, you can do it, yes। 9 8 7 6 5 4 go। 3 2 1 and stop। Let's count the balls. Ketra balls sama? A shift can Reliance Paints 1, Reliance Paints 2। भाउ वरी जल्दी आ बॉल पकड़ लिया। अच्छा मुझा भाउ त हिन भाउ 2 बॉल शिफ्ट के आइन आने ॾिसणो ई आहे। त ही जेको असांजो भाउ ही केतिरा बॉल शिफ्ट करे तो रिलायंस पेंट जे ताउन सां असांजो सेगमेंट आहे सो 1 2 3 and start। 1 ओके, डंडो हिक जाए थे, डंडो हिकड़ी जगह ते, डंडो हिकड़ी जगह ते। 1 2 3 go 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 go, ओरे 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 ओरे। जल्दी 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 कर दो दो दो, इन्हें के बास्केट में दो। 1 2 3 go 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 go, ओरे 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 बताओ। 9 8 7 6 5 4 3 Okay, is everything all right? ठीक है मुझा भा। Okay जी, let's count the balls। ही पकड़दा, ही वठंदा। चलें जी, Reliance Paints 1, Reliance Paints 2 and Reliance Paints 3। 3 balls तव्हां shift कया आहिनि, very good and thank you very much मुझा भा। तव्हां वेही सघो था, तव्हां खां वधीक balls shift थी चुका आहिनि। आख़िरी भाउ सां गॾु आहे। Best of luck मुझा भा, अची वञो तव्हां बि अॻियां। 1 2 3 and here you go। 1 2 3 go go। अरे मारे 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 अरे मारे 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 अरे 1 2 3 go go go।
जल्दी 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 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop. अच्छा तव्हां चक्कर बि टे खाधा चौथों चक्कर तव्हां गोल न फिरिया मां तव्हांखे गो न चयो तव्हां ईअं ई हलिया वियो टे चक्कर ऐं हिकिड़ो बाल तव्हांजो काउंट न थींदो उन खां अलावा रिलायंस बैंक 1 and रिलायंस बैंक 2 ॿ बॉल्स तव्हां शिफ्ट कया आहिनि सो थैंक यू वेरी मच तव्हां वेही सघो था यू प्लेड वेल ऐं ही बाय अॼु जो विनर ही तव्हां सां गॾु रिलायंस जा हैम्पर्स ईंदा थैंक यू वेरी मच ऐं हिते असांजो टाइम पहुचे थो पंहिंजी पुॼाणीअ ते ऐं आख़िर में असां वटि इहे हैम्पर्स आहिनि जेके असां डिस्ट्रीब्यूट कंदासीं पंहिंजी ऑडियंस खे सभु अपनी अपनी जॻह बच्चे जी अपनी जॻह कैंट खां स्टार्ट कंदासीं ओके जी SBG जीन्स असां सां गॾु आहिनि SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स सब अपनी जगह सब अपनी जगह सब अपनी जगह सब अपनी जगह मुझे ऊपर जाने दे भाइयों के पास भाइयों के पास भाइयों के पास भाइयों के पास अपनी जगह अपनी जगह अपनी जगह अपनी जगह अपनी जगह अपनी जगह ऐसे नहीं 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 इनको दे इनको मैंने इनको दिया है SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स SBG जीन्स हाँ सा करा है उस साइड चले वासी उस साइड चले जल्दी से ये भाई चलें जी आ जाए बच्चे अपनी जगह 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 SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स ये सावटा है रिलायंस बच्चों अपनी जगह मैं शो खत्म कर दूंगा अगर आप आगे आए तो शो खत्म कर दूंगा यदि तव्हांजे लाइ रिलायंस पेंट्स मेक्स योर लाइफ कलरफुल रिलायंस पेंट SBG जीन्स सां गॾु आहे SBG जीन्स मुंहिंजे टॉपी वारे भाउ जे लाइ ॿियो कोई न खणे हिन जे लाइ SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स SBG जीन्स पाकिस्तान नंबर 1 जीन्स ही रिलायंस पेंट जा रिलायंस पेंट makes your life colorful Reliance paint 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 ये अम्मा Reliance paint आजा ये मेरी बहन के लिए तमाम जिला Reliance paint नहीं ऐसे नहीं Reliance paint makes your life colorful जल्दी दीजिएगा SBG जीन्स इस साइड नहीं है इनमें डिसिप्लिन नहीं है इस साइड नहीं चले मुझे आने दे वो जो भाई पैंट शर्ट के साथ बैठे हैं ये पैंट शर्ट के साथ जो बैठे हैं ये इनके लिए और ये दाढ़ी के साथ ये इस भाई के लिए ही बैठो तो वहाँ पे SBG जीन्स बादशाह ही तमाम दिलाए चले जी हटे जगह दे ये तमाम दिलाए अच्छा बच्चों अपनी जगह बच्चों को अपनी जगह पे बिठाएं बच्चों को अपनी जगह पे नहीं ऐसे नहीं राशिद एक काम नहीं चले जो उम्मीद है जो शो तव्हांखे पसंदि आयो हो जमालो सिंध जो सब खां वॾो